इस वक्त मैं मौजूद हूँ कंदकोट डिप्टी कमिश्नर ऑफिस के सामने। बाढ़ से मुतासरीन और एसयूपी कारकुन जो हैं इस वक्त सरापा एहतजाज बनकर धरना देकर बैठ गए। मजीद मालूम करते हैं यहाँ धरने के शुरा से। डीसी जे अॻियां इहो ई मुतालबो आहे त जेके ॾुतड़ियल माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा ॾुतड़ियल माण्हू आहिनि उन्हनि जी वाहिर करे उन्हनि खे राशन ॾे, उन्हनि खे कैंप ॾे, उन्हनि खे जेको आहे 25,000 बेनिफिट इनकम सपोर्ट आया आहिनि उहे ॾे त जीअं पंहिंजे ज़िंदगी खे रवां दवां करनि। अॼु ही धरणो जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾुतड़ियल माण्हुनि जे लाइ, बरसाति मुतासिरनि जे लाइ। जेतिरे ताईं हिननि जी मदद न थींदी, हिननि जी वाहिर न थींदी तेसिताईं ताईं धरणो जारी सारी 3 ॾींहं बि जारी रहंदो जेसिताईं ग़रीब माण्हुनि सां इंसाफ़ न थींदो। ही धरणो असांजो जारी सारी रहंदो। कीअं वेठा आहियूं, असां उथण जे लाइ तयारु न आहियूं। जेके ग़रीब वेठा आहिनि हक़ीक़ी ॿोॾि जा मुतासिर आहिनि, न उन्हनि खे तंबू मिलियो आहे, न उन्हनि वटि राशन मिलियो आहे। जेके असांजे न्याणी बि वेठा आहिनि, असांजा सिंधी भाइर बि वेठा आहिनि, कुझु बि न मिलियो आहे। जेको असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे ख़ुशि करे रहियो आहे। डीसी साहिब जी ग़लति सोच आहे। असांजी धरणो ॾींहं राति रहंदी। सफ़ा उते उन ॻोठ में गुलाम अली नालो त गबोल ॻोठ में वेठा आहियूं। नओं ॻोठ असांजो परियों आहे वट में, गुलाम अली ॻोठ गबोल में वेठा आहियूं। उते चूंडियल माण्हुनि खे ॾियनि था, ग़रीबनि खे को बि राशन न मिलियो आहे। असांखे अॼु 13 ॾींहं आहे असां हिते बारिशनि में अची वेठा आहियूं, असांखे का शइ न मिली आहे, को सहूलियत न आहे। डीसी ॾे 3 चकर असां कॉल कई आहे, पाण नंबर पीए जो ॾिनो आहे, पोइ बि आसरो न आहे। शाख ते डॉक्टर नहीं था। नाज़रीन, आपने मुतासरीन की बातें सुनी। उनका कहना था जिला इंतजामिया की जानिब से बारिश मुतासरीन को कहीं भी टेंटें और राशन नहीं दिया जा रहा है। उन्होंने सिंध के आला हुकाम से मुतालबा किया है कि जिला इंतजामिया की नाअहली और लापरवाही का नोटिस लेकर हमें इस मुश्किलात से बचाया जाए। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लाम दीन बंगवार, वश न्यूज़, कंदकोट।